अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे शाह लतीफ़ जी शाइरी में मज़हबी असरात। दोस्तों शाह लतीफ़ जी शाइरी में हर पहलू वांगुरु मज़हबी असर बि आहे। अचो त इन ते हिकु नज़र फेरायूं था। इस्लाम दीन फितरत आहे ऐं शाह लतीफ़ बि फितरत जो शाइर आहे। इस्लाम इंसान ज़ात जी भलाई जे लाइ जेके क़दर ॾिना आहिनि उहे सभु शाह लतीफ़ जी शाइरी में मौजूदु आहिनि। पाण फरमाइनि था अवल अला अली आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे कदी वाली वाहिद वहदहू राज़िक रब रही सो सारा सचो धणी चए हंद हकीम करे पाण करीम जोड़ो जो जान। अल्लाह जी हिकिड़ा ई मञण खां पोइ इंसान लाइ ज़रूरी आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जो आख़िरी नबी करे मञनि। पाण फरमाइनि था वहदहू ला शरीक लहू जां थो चई ईअं तां मञ मोहम्मद कारणी निरतऊं मुंहिंजा नीअं तातो मञो कीअं नाई सर ॿियनि खे। सो अल्लाह जी हमद खां पोइ अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जो आख़िरी नबी मञणु घुरिजे। त इहा शइ बि शाह लतीफ़ जी शाइरी में असांखे नज़र अचे थी। अल्लाह ते ईमान आणण खां पोइ अल्लाह ऐं रसूल ते ईमान आणण खां पोइ इंसान खे क़यामत जे ॾींहं ते यकीन रखणु घुरिजे ऐं इहो बि यकीन करणु घुरिजे त उन ॾींहुं अल्लाह ताला इंसाफ़ कंदो ऐं असांजी गुनाहनि जा शायदि असांजे ख़िलाफ़ शाहिदी ॾींदा। लतीफ़ साईं फरमाए थो वहदहू ला शरीक लहू ॿुधई न ॿोड़ा कतो कन्ने न सुआ जे घटि अंदरि घोड़ा ॻाणींदे घोड़ा जित शायदि थींदई साम्हूं। सो हिन शेर में शाह लतीफ़ फरमाए थो त माना जॾहिं उन वक़्तु तव्हांखे तव्हांजा अमालनि ते तव्हांजा पंहिंजा उज़वा वग़ैरह बि शाहिदियूं ॾींदा त पोइ तॾहिं तूं जेको आहे ॻाड़ींदे ॻोड़ा पछताईंदे। शाह लतीफ़ जी हिन दुनिया खे अमल जो मैदान सम्झे थो जंहिंजो नतीजो क़यामत जे ॾींहुं मिलंदो। वादहू ला शरीक लहू ए वेहाइजवी खटी जे हराई हंधि तुंहिंजो ई पाणे चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। निमाज़ पढ़ण लाइ ॿियनि इबादतनि लाइ पहिरीं इंसान खे पंहिंजी खुदी ऐं अना खे ख़तमु करणो हूंदो आहे। जेसीं ताईं इंसान जे अंदरि में गुरूर ऐं तकबुर हिर्स ऐं वॾाई जहिड़ा गलीज़ अंसर हूंदा तेसीं ताईं हुनजी का बि इबादत क़बूल न पवंदी। जांजां पसी पाण तां न आहे निमाज़ यानी जेसिताईं तूं पाण खे माना तूं पंहिंजी अना खे ख़तमु न कयो आहे तूं पाण खे विसारे न छॾियो आहे तां न आहे निमाज़। सभु विञाए साज़ तंहिं पोइ तकबीर चओ माना सभु शइ पंहिंजो पाण विसारे अलाह जी बारगाह में हाज़ुर थी तंहिं पोइ तकबीर पोइ चओ माना पंहिंजो सभु कुझु विसारे जांजां पसी पाण तां न आहे सुजूद विञाए वजूद तंहिं पोइ तकबीर चओ। जेसिताईं तूं पाण खे मीन्स सम्झींदो पंहिंजी ख़ुदी ऐं अना खे नथो मिटाई पंहिंजो पाण खे विञाई नथो ऐं त तेसिताईं तुंहिंजो सजदो क़बूल कोन्हे विञाए वजूद पंहिंजो वजूद विञाए छॾ ख़ुदा जी बारगाह में तंहिं पोइ तकबीर चओ। इस्लाम अमन जो दीन आहे उन में अगराई करणु हराम आहे। पाण फरमाइनि था त हू चवनी तूं न चओ वाता वराए अगराई जो करे खता सो खाए पान में पाए वियो कीने वारो कीने की। शाह लतीफ़ जी शाइरी ते मज़हबी असरनि जो जाइज़ो वठण महिल हेठिन ॻाल्हियुनि जो पतो पवे थो। शाह लतीफ़ ख़ुदा जी वादानियत जो क़ाइल हो। हुनखे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी पैगंबर हुअण ते पूरो ईमान हो। पीर खे पसण लाइ मार्फत खे ज़रियो बणायो अथसि पर शरीयत जे असूलनि खे बि न छॾियो अथसि। क़यामत जे ॾींहं ते संदसि पूरो इतमाद आहे। अल्लाह जी रहमत मां मायूस न थियण जो दर्स ॾिए थो हथ वॾाई गुरूर खां पासो करण जो दर्स ॾिए थो। तो दोस्तों ही हो असांजो शाह लतीफ़ जो अॻियो पहलू यानी मज़हबी असर। सो अॻिले लेक्चर में पढ़ंदासीं शाह जी शाइरी में जिदोजहद।